सरसो पारां हथ जे हुनर वसीले तैयार थियल शयूं ईद उल फितर जी मुनासिबत सां रियायती अघनि ते विकिरो करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन सिलसिले में सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन सरसो जे चीफ फाइनेंशियल ऑफिसर आसिफ कौड़ो पारां सरसो जे रीजनल मैनेजर डॉक्टर गुलाम रसूल समेजो नियाज़ हिंगोरो जमाल शोरो ऐं सीनियर मैनेजर एडमिनिस्ट्रेशन शाहज़ैब हुसैन महर सां गॾिजी ईद जी मुनासिबत सां लॻायल रियायती सेल जो इफ़्तिताह 23 अप्रैल कयो हो। उहा सेल सरसो कॉम्प्लेक्स में वाक़िअ सरतियूं संग स्टॉल ते शुरू कई वई आहे। रियायती सेल तहत हथ जे हुनर वसीले तैयार थियल सकाफ़ती ऐं रिवायती शयुनि जहिड़ोक अजरक रिलियन भर्त भरियल कपड़ा खजनि जे पननि ऐं कणिक जे तेलनि मां तैयार थियल शयुनि ऐं औरतुनि पारां सींगार लाइ इस्तेमाल थींदड़ ॿियनि शयुनि जी ख़रीदारी ते 60% रियायत कई वेंदी। उन मौक़े ते सरसो जे सरतियूं संग जे सेल पॉइंट ते मौजूद नदीम सुमरो, सरसो जो सीनियर मैनेजर रियाज़ चलालाणी यासिर सहतो CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त सरतियूं संग पॉइंट वसीले जेके शयूं विकिरो कयूं वञनि थियूं उहे ॻोठनि में रहंदड़ औरतुनि पारां हथ जे हुनर वसीले तैयार कयूं वियूं आहिनि। उन्हनि शयुनि जे विकिरे मां हासिल थींदड़ रक़म उन्हनि औरतुनि खे अदा कई वेंदी।